अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मराठी टीवी न्यूज़ में वाक़े बलिकार माहिया फराशा सफ़ा पे रखने सर हेडलाइन ते ईरानी सदर पारा मिसाइल प्रोग्राम ते सौदेबाज़ी न करण जो ऐलान। मसूद पिज़िक्शन चयो आहे त जेकॾहिं ईरान वटि पंहिंजी दिफ़ा लाइ मिसाइल न हुजनि हा त इसराइल ऐं अमेरिका गज़ा वांगुरु ईरान खे बि तबाह करे छॾीनि हा। पंहिंजे दिफ़ाई सलाहियत ते कंहिं सां बि ॻाल्हियूं न कंदासीं। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ईरानी सदर चयो आहे त ईरान इस्लामी मुल्कनि ख़ासि तौर ते पाकिस्तान, कतर, सऊदी, मिस्र तरफ़ दोस्तीअ जो हथ वधाए थो, जंहिंजो मक़सद नए इलाक़ाई सलामतीअ जे ढांचे जो बुनियाद रखणु आहे। उम्मत इस्लामिया जो इत्तेहाद ऐं यकजहती ज़रूरी आहे। लोअर देर में सीटीडी जी कार्रवाई 6 घुर्बल दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी मुताबिक़ मारिजी वियल दहशतगर्द पुलिस चौकी ऐं पुलिस एहलकारनि जे क़त्ल में मुलविस हुआ। दहशतगर्दनि वटां 6 क्लाशनकोफ ऐं 3 दस्ती बम हथ कया विया आहिनि।